इते वाक़े आगे ॾींदासीं त MK अॻवान मुस्तफ़ा कमाल, फारूक सत्तार ऐं हफ़ीज़ुद्दीन जी कामयाबी सिंध हाई कोर्ट में चैलेंज कई वई आहे। PTI जे आज़ाद उम्मीदवार आफ्ताब जहांगीर, फारूक सत्तार जी कामयाबी ऐं PTI जे आज़ाद उम्मीदवार दावा ख़ान ऐं मुस्तफ़ा कमाल जी कामयाबी ऐं NA 245 ते आज़ाद उम्मीदवार अताउल्ला हफ़ीज़ुद्दीन जी कामयाबी खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज कयो आहे। टिनी आज़ाद उम्मीदवारनि जो हिकु ई मौक़िफ़ आहे त फॉर्म 45 मूजिबि कामयाबी खे फॉर्म 47 में तब्दील कयो वियो आहे। नाज़रीन, वाक़े अहम ब्रेकिंग न्यूज़ सिंध आलो MKM अॻवान मुस्तफ़ा कमाल, फारूक सत्तार ऐं हफ़ीज़ुद्दीन जी कामयाबी सिंध हाई कोर्ट में चैलेंज कई वई आहे। PTI जे आज़ाद उम्मीदवार आफ्ताब जहांगीर, फारूक सत्तार जी कामयाबी, PTI जे आज़ाद उम्मीदवार दावा ख़ान, मुस्तफ़ा कमाल जी कामयाबी ऐं NA 245 ते आज़ाद उम्मीदवार अताउल्ला हफ़ीज़ुद्दीन जी कामयाबी खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज कयो आहे। टिनी आज़ाद उम्मीदवारनि जो हिकु ई मौक़िफ़ आहे त फॉर्म 45 मूजिबि कामयाबी खे फॉर्म 47 में तब्दील कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो सां। जी सिकंदर, MKM अॻवान मुस्तफ़ा कमाल, फारूक सत्तार ऐं हफ़ीज़ुद्दीन जी कामयाबी सिंध हाई कोर्ट में चैलेंज कई वई आहे। अपडेट कजो इन हवाले सां। सिकंदर, आगाही ॾींदा हलो इन ख़बर जे हवाले सां। हाजी फराज जेको आहे त सिंध हाई कोर्ट में जेके आम चूंडूं थियूं आहिनि उनमें हरायल उम्मीदवार आहिनि उन्हनि फॉर्म 45 खे चैलेंज करे छॾियो आहे, जंहिंमें जेको आहे त क़ौमी असेंबली जे तक 243 ते पीपल्स पार्टी जे कादिर पटेल जी कामयाबी खे जेको आहे त शुजा अली एडवोकेट पारां जेको उनजो मुखालिफ़ उम्मीदवार आहे उन चैलेंज कयो आहे, जॾहिं त 245 ते MQM जे हफ़ीज़ुद्दीन जी कामयाबी खे अताउल्ला चैलेंज करे छॾियो आहे। उनखां अलावा 237 ते पीपल्स पार्टी जे असद आलम न्याज़ी जी कामयाबी खे जेको आहे त ज़हूर मसूद एडवोकेट चैलेंज कयो आहे। MQM जो जेको अॻवान आहे मुस्तफ़ा कमाल, उनजी कामयाबी ते क़ौमी असेंबली जे तक 242 ते PTI जे हिमायती याफ़्ता जेको उम्मीदवार आहे दावा ख़ान उन चैलेंज करे छॾियो आहे, जॾहिं त क़ौमी असेंबली जे तक 244 ते MQM जे अॻवान जेको आहे त उनमें डॉक्टर फारूक सत्तार आहे, उनजी कामयाबी खे आफ्ताब जहांगीर चैलेंज कयो आहे। PTI जे जेको सिंध जो सदर आहे 238 ते उन पारां अलीम आदिल जेको आहे त उन पारां MQM जी कामयाब थियल उम्मीदवार अरसलान ख़ालिद जेको आहे त उन ते चैलेंज कयो आहे, जॾहिं त MQM जे उम्मीदवार ऐं MQM जे जेको कन्वेनर आहे पाकिस्तान जो MQM जो ख़ालिद मक़बूल सिद्दीकी उनजी कामयाबी खे बि चैलेंज कयो वियो आहे, जॾहिं त जमायत इस्लामी जा सूबाई जेके 4 तक आहिनि उन्हनि में सूबाई असेंबली जे तक 104, 124, 123 ऐं 126 जा जेके नतीजा आहिनि उन्हनि खे बि चैलेंज कयो वियो आहे, जॾहिं त सूबाई असेंबली तक ते जामशेर जोणी जो जेको आहे त उन पारां अरसलान परवेज़ जे उनखे चैलेंज कयो वियो आहे नतीजनि खे। अॼु जेको आहे त सिंध हाई कोर्ट में चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जी अदालत में ही जेके फार्म 45 जेके चैलेंज कया विया हुआ उन बाबति सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस चयो त जेको मुतलका फार्म आहे उन में हलिया वञो त असां नथा ॿुधी सघूं, जॾहिं त आइनी पिटीशन अगरि का शइ आहे त उन में जेको आहे त अव्हां हलिया उन में वञो, जंहिं ते जेको आहे त बैरिस्टर सलाउद्दीन अहमद चयो त ही फार्म 47 जो मसइलो आहे, उन में जेको आहे त असां सिंध हाई कोर्ट सां राब्तो करे था सघूं। दरख़्वास्त गुज़ारनि जे वकीलनि जंहिंमें जिब्रान नासिर ऐं ॿियनि चयो त असां इहे दरख़्वास्तूं सिंध हाई कोर्ट में चैलेंज करे था सघूं, तंहिं करे असांजूं दरख़्वास्तूं जेके आहिनि त ॿुधियूं वञनि, छो त हीअ चूंडुनि जा नतीजा आहिनि। सिंध हाई कोर्ट जेको आहे त कुझु देरि लाइ ॿुधणी मुलतवी करे ऐं दरख़्वास्तूं ॿुधण जोॻियूं मंज़ूर कयूं आहिनि, जॾहिं त चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट चयो आहे त अॼु ई इन्हनि दाख़िल थियल दरख़्वास्तनि ते ॿुधणियूं कयूं वेंदियूं, ॿुधणी कुझु देरि लाइ मुलतवी कई वई आहे। जी ठीकु आहे सिकंदर, अपडेट